अस्सलामुअलैकुम। पाकिस्तान का बाहर जिते जिते धरती टीवी ॾिठो वञे थो, जिते जिते असांजो शो ॾिठो वञे थो, उन्हनि सभिनी खे असां चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में भली कार ख़ुशि आमदीद। ऐं जुमे जो ॾींहुं आहे, बरकतुनि जो ॾींहुं आहे, ऐं बरकतुनि जे ॾींहं में जेको आहे खोड़ सारा माण्हू जेके आहिनि सुठो कमु बि कंदा आहिनि, ऐं सुठो कमु हमेशह डेली करणु खपे। पर जुमे जो ॾींहुं वरी हिकिड़ो अहिड़ो सुठो ॾींहुं हूंदो आहे, स्पेशल ॾींहुं हूंदो आहे, जेको जंहिं ॾींहं ते तव्हां का बि दुआ कयो आहे, तव्हांजी दुआ बि पूरी थींदी आहे। ऐं जेकॾहिं को सुठो कमु कयो था त उहो अञा वधीक तव्हांजे लाइ बहितरु हूंदो आहे, तव्हांजी सिहत जे लाइ, तव्हांजे ॿारनि जे लाइ। त इन जे करे जॾहिं बि जुमे जो ॾींहुं अचे, स्पेशली जुमे जो ॾींहुं अचे, उन ॾींहं ते सुठो कमु जेको आहे उहो पंहिंजे हिकिड़े ज़हन ठाहे छॾियो ऐं उन कम खे तरजीह ॾींदा कयो त भई जुमे वारे ॾींहुं जेको आहे को न को हिकिड़ो सुठो कमु असांखे ज़रूरु करिणो आहे। या सुठे कम सां मुराद इहा आहे त को अहिड़ो माण्हू जी तव्हां सुठे तरीक़े सां हेल्प करे सघो था। हेल्प असां ईअं बि करे सघूं था त जेकॾहिं को माण्हू रस्ते सां वञे थो, या को कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, अक्सर करे असां ॿाहिरि निकिरंदा आहियूं, पोइ रोडनि ते जेको आहे सो खोड़ सारा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके बुज़ुर्ग हूंदा आहिनि, पोइ घणा माण्हू उन्हनि खे अवॉइड कंदा आहिनि, हलिया वेंदा आहिनि। पर मां चवंदी आहियां त जेकॾहिं तव्हां ॾिसो था ऐं हू रोड वग़ैरह क्रॉस नथा करे सघनि त तव्हांजो फ़र्ज़ु आहे, 2 मिंट लेट तव्हांखे थी वेंदी, को मसइलो न आहे। पर जेकॾहिं तव्हां इहा शइ कंदो त इहा शइ बि असांजी हिकिड़ी जेके चवंदा आहिनि त इबादत में शामिलु थींदी आहे ऐं सुठे कम में शामिलु थींदी आहे। कंहिंजी दुआ वठणु, मूंखे त मां चवंदी आहियां त जेकॾहिं को माण्हू तव्हांखे दुआ थो ॾिए न त तव्हां मूंखे जेकॾहिं केरु चवंदो भई तव्हांखे मूंखे दुआ कंदा त मां हुनखे चवंदी आहियां थैंक यू। सो कॉलर पुछंदो, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? मां जान से पियो ॻाल्हायां, गुलशन अदीद मां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? जी अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हांजो प्रोग्राम तमामु ज़बरदस्त हली रहियो आहे। तव्हां ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह सॼी टीम जी सभु ठीकु आहिनि। अच्छा, हिकिड़ो सवाल पुछां तव्हां खां? जी सवाल इहो आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेको मोबाइल आहे न असांजो, उहा सभिनी जे में हिकु ई हूंदी आहे? स्क्रीन न, उन खां अलावा? हिन खां अलावा सभिनी में हिकु हूंदी आहे जी। पोइ हाणे इहो एतिरो न पियो सम्झ में अचे। अच्छा ठीकु आहे, को मसइलो न आहे। ॿियो कुझु ॿुधाईंदो तव्हां? ॿियो असां तव्हांखे जेको आहे सो उर्दू पोइट्री मां 3-4 लाइनूं ॿुधाईंदासीं। जी ॿुधायो। तू ख्वाब की तरह सच्चा बहुत था, धोखा था मगर अच्छा बहुत था, और तू मेरा ही है ये गलत फहमी थी मेरी, ओहो, शायद मेरी मिन्नत का धागा बहुत कच्चा था। ओहो हो। पोइ हाणे छा कंदो तव्हां? बसि हाणे असां अलाह अलाह करे चुप करे वेही रहंदासीं। हो चुप करे वेहनि, बसि असां हाणे छा कंदासीं? हाणे हिक ॿिए सां विढ़ंदासीं कोन। हलो बसि ठीकु आहे, वरी महिरबानी, थैंक यू सो मच, पंहिंजो ख़्यालु रखिजो। ऐं ज़बरदस्त शाइरी। ऐं ॿियो इहो आहे त जेके बि रिश्ता हूंदा आहिनि उहे रिश्ता असां उन्हनि खे पाण ई कमज़ोर कंदा आहियूं। कमज़ोर ईअं कंदा आहियूं जो असांजे विच में जेके शक ऐं बेइतबारी अची वेंदी आहे, उन सां असांजो छा थींदो आहे, उन सां असांजा जेके मज़बूत रिश्ता हूंदा आहिनि उहे बि टुटी वेंदा आहिनि। छो त असांजे अंदरि जेकी सहप हूंदी आहे उहा ख़तमु थींदी आहे न। ऐं ॿियो वरी इहो आहे त जेकॾहिं असांखे ॻाल्हि ते जेकॾहिं ॿिए खे असां ॾुखु न ॾियण जे करे बि असां हुन सां कूड़ ॻाल्हाए वेंदा आहियूं, पर जॾहिं हुनखे वरी सच जी ख़बर पवंदी आहे त पोइ उनखे उन तकलीफ़ ॾाढी थींदी आहे। उनखे उहा तकलीफ़ इन करे थींदी आहे त हिन माण्हू मूंसां कूड़ छो ॻाल्हायो, पर उनजी जेकी पोइ वजह हूंदी आहे उहा वजह जॾहिं हू माण्हू ॿुधाईंदो आहे त भई मां तव्हांखे तकलीफ़ ॾियणु न पियो चाहियां, पर जेकॾहिं तव्हां उन टाइम ते उन माण्हू सां सचाई तव्हां बयानु करे छॾियो त तव्हांजो जेको रिश्तो आहे उहो कॾहिं बि न टुटंदो। मां अक्सर करे ॾिठो आहे, हमेशह जेके बि रिश्ता हूंदा आहिनि उहे असांजी ग़लति फ़हमियुनि जे करे टुटी वेंदा आहिनि, ग़लति फ़हमियुनि जे करे टुटी वेंदा आहिनि। पोइ उन्हनि खे असां केतिरी बि कोशिशि कंदा आहियूं पर उहे रिश्ता जेके आहिनि उहे असांजा कमज़ोर ई रहंदा आहिनि। छो त जॾहिं हिकिड़े दफ़ो कंहिंजे बि ज़हन में या कंहिंजी बि दिलि में ग़लति फ़हमी पैदा थी वेंदी आहे त पोइ उहे रिश्ता जेके आहिनि बसि पोइ तव्हां सम्झो जेकॾहिं कंहिं रिश्ते जे विच में ग़लति फ़हमी अची वई, उहो रिश्तो उते ख़तमु थी वेंदो, उहो रिश्तो न हली सघंदो। उहो भले केतिरी बि कोशिशि करे, घणा माण्हू चवंदा आहिनि न असां इलाही समझदार आहियूं ऐं न बसि ठीकु आहे, इट्स ओके, को मसइलो न आहे, काई ॻाल्हि न आहे, पर न उहा शइ जेकी आहे उहा उन्हनि जे ज़हन में ज़रूरु रहंदी आहे। मां चवंदी आहियां त जेकॾहिं कंहिंजे रिश्ते में जेकॾहिं ग़लति फ़हमी अची थी वञे त पोइ तव्हां या त बसि पोइ उते रिश्ते खे ख़ुदाफ़िज़ कयो, छो त पोइ तव्हांखे उहो ज़बरदस्ती हलाइणो पवंदो आहे। सो बहरहाल तव्हां जेको आहे सो असांखे कॉल कयो ऐं कॉल करे असांखे इहो ॿुधायो त मोबाइल जेकी आहे, जेके असां अक्सर करे अॼुकल्ह घणी यूज़ कई वेंदी आहे, त उन मोबाइल में जेको आहे
उहा कहिड़ी शइ आहे जेकी हिकिड़ी शइ सभिनीनि जी मोबाइल में हूंदी आहे, उहा चेंज न थींदी आहे। मतिलबु खोड़ सारियूं शयूं आहिनि असांजे जेकॾहिं को बि मोबाइल वठूं था त हर हिकु मोबाइल जा पंहिंजा ऑप्शन हूंदा आहिनि, त उन में जेको आहे उहा हिकिड़ी शइ सभिनी जी मोबाइल में हूंदी आहे। ॾिसंदासीं त जेके असांजा कॉलर आहिनि उन्हनि जो ज़हन केतिरो कमु थो करे ऐं हू असांखे सही जवाबु ॾींदा या नथा ॾियनि। सो कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो तव्हां? ख़ैरियत सां आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जो करम, बिल्कुलु ठीकु ठाक। माशाल्लाह। छा चवणु चाहींदव? असां सवाल ॿुधो तव्हां? असल में उहो लाइट वियल आहे न त मां बसि जेको आहे ॿुधी न सघियमि। अच्छा, सवाल असांजो इहो आहे त उहा कहिड़ी शइ आहे, मोबाइल आहे न असां जेको यूज़ कंदा आहियूं, त उन सभिनी मोबाइलनि में हिकिड़ी शइ जेकी आहे न उहा चेंज न आहे थींदी, उहा कहिड़ी शइ आहे? सभिनि मोबाइल में हिकिड़ी शइ चेंज न आहे थींदी? हा, बाक़ी सॼे मोबाइल मतिलबु चेंज थी सघनि था न, हर हिकु मोबाइल जो पंहिंजो आहिनि न, त तव्हां ॿुधायो उहा कहिड़ी शइ आहे जेकी सभिनी मोबाइलनि में हिकिड़ी आहे? बैटरी? न बैटरी त मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं न, चेंज थींदियूं आहिनि न। अच्छा, कंहिं सॉफ्टवेयर जी ॻाल्हि था कयो तव्हां? हा, हिकिड़ी शइ आहे मोबाइल में जेकी हिकिड़ी सभिनी मोबाइलनि में हूंदी आहे। सभिनी मोबाइल में हूंदी आहे? एतिरो कंफ्यूज थी वियो आहियां, हिन जो छा आंसर थी सघे थो? छो थी विया आहियो? छो जो इहो ज़हन में ई न हुयो न कुझु, त इहो पुछो वेंदो। अच्छा, ज़हन में न आहे, दिलि में आहे? अच्छा, दिलि में छा आहे तव्हांजे में? दिलि में सभिनि लाइ प्यार आहे, मोहबत आहे। एॾो प्यार काॾां आंदो अथव? इहो शुरू खां ई आहे। हा, शुरू खां ई आहे, मोहबती माण्हू आहियूं असां। अच्छा, जंहिंजे दिलि में घणो प्यार हूंदो आहे उहे छा हूंदा आहिनि? मोमिन हूंदा आहिनि? उहो हाणे उन्हनि जी नज़र सां, जंहिं नज़र सां ॾिसनि, असां पाण नज़र अची सघूं था असां कीअं आहे। हा, हलो ठीकु आहे। कुझु ॿुधाईंदो तव्हां? तव्हां छा ॿुधणु पसंदि कंदव? तव्हां जेको ॿुधाईंदो असां उहो ॿुधणु पसंदि कंदासीं। पर इहो जेको तव्हां सवाल कयो, इन जो जवाबु असांखे कॾहिं मिलंदो? इन जो जवाबु असां तव्हांखे लास्ट में ॾींदासीं, शो ख़तमु थींदो त। का हिंट ई ॾियो मूंखे, त पोइ ईज़ी थी वेंदो मूं लाइ, मां ॿुधाए सघंदुमि। न न न न न, रस्तो त असां कंहिंखे ॾेखारींदा ई न आहियूं न, पोइ वरी बाद में गले पइजी वेंदा आहिनि। अच्छा अच्छा, चले सही आहे, बिल्कुलु। तव्हां गानो ॿुधणु चाहींदव? जी। उर्दू में या सिंधी में ॿुधणु चाहींदव? तव्हांखे जेको अचे थो तव्हां उहो ॿुधायो असांखे। मां आतिफ़ जो गानो थो ॿुधायां तव्हांखे। जी, ॿुधायो। दहलीज़ पे मेरे दिल की जो रखे है तूने कदम, तेरे नाम से मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम। हाँ, सीखा मैंने जीना, जीना ऐसे जीना, हाँ सीखा मैंने जीना मेरे हमदम। ना सीखा कभी जीना, जीना ऐसे जीना, ना सीखा कभी जीना मेरे हमदम। एतिरियूं लाइन्स काफ़ी? बसि? अगरि वधीक ॿुधणु चाहियो त ॿुधाए सघां थो। अच्छा, बसि जेतिरो तव्हांखे अचे तव्हां ओतिरो ॿुधायो। वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ऐं ज़बरदस्त। ईअं ई जेके बि असांजा कॉलर आहिनि, कॉल कयो ऐं कुझु जेको आहे चवंदा आहिनि अलॻि, जीअं हाणे सॉन्ग असांखे ॾाढो सुठो असांजो कॉलर गानो ॿुधायो हुननि। सो तव्हांखे बि जेकॾहिं कंहिंखे का सुठी शाइरी यादि आहे या वरी को सुठो मैसेज ॾियणु चाहियो त तव्हां ॾेई सघो था। ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि खोड़ सारा माण्हू रहनि था, जेकॾहिं उहे पंहिंजे प्यारनि खे को मैसेज ॾियणु चाहिनि त ॾेई सघनि था। ऐं ॿियो इहो आहे त जेके असां जेको मोबाइल अॼुकल्ह घणो यूज़ कयो वञे थो, त उन मोबाइल में कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदी। जी, केरु पिया ॻाल्हायो? अदी सखर सालेपट खां मोहम्मद बचर संभाणी। कीअं आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? बिल्कुलु ठीकु ठाक भेण, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मां त ठीकु ठाक आहियां माशाल्लाह। अच्छा, सवाल ॿुधो आहे तव्हां असांजो? जी जी अदी, ॿुधो आहे सवाल। छा जवाबु आहे तव्हांजी नज़र में हुनजो? हा, मुंहिंजे ख़्याल में मोबाइल जा जेके सिग्नल आहिनि उन खां अलावा ईअं त माइक बि आहे, मोबाइल जो जेको आवाज़ वारो माइक हूंदो आहे। अच्छा जी जी जी। अच्छा, तव्हां जॾहिं वीडियो वग़ैरह ठाहींदा आहियो त तव्हां रियल कैमरा मां ठाहींदा आहियो या ॿियो जेके आहिनि यूज़ कंदा आहियो कैमरा?
बस इहो घटि हलाईंदा आहियूं 3-4 मोबाइल जी बटन वारा जी। छा था चओ? मां सम्झो न तव्हांजो सवाल भेण। मां चवां थी जॾहिं तव्हां वीडियो ठाहींदा आहियो त कैमरा में हिकिड़ो त रियल कैमरा उनजो हूंदो आहे न, हिकिड़ा कैमरा वरी असां डाउनलोड कंदा आहियूं, पोइ तव्हां कहिड़े मां वीडियो ठाहींदा आहियो? असांजो जेको आम जो कैमरा हूंदो आहे हुन में। आम जेके हूंदा आहिनि? जी जी, हुन में कैमरा हूंदो आहे जेको। अच्छा अच्छा अच्छा। कैमरा जी ॻाल्हि था कयो या कैमरा चेंज न थी वञे? जी कैमरा जी ॻाल्हि था कयो या हुन मोबाइल जी? सॉरी, आवाज़ तव्हांजो कटिजे पियो। अच्छा अच्छा, चलो ठीकु आहे, मुंहिंजो जवाबु इहो ई आहे। जवाबु इहो ई आहे? अच्छा, ॿियो कुझु ॿुधाईंदव तव्हां? हा बिल्कुलु। छा ॿुधाईंदव? कोई शाइरी ॿुधायूं या कलाम ॿुधायूं? शाइरी ॿुधाईंदव? जी ॿुधायो। जनरीअ सरे न साव रती रुस्म कनसी, जनरीअ सरे न साव रती रुस्म कनसी, हू जहिड़ी न तूं झको थी पांद नीचे गल पाए, पाण वञी परचाए मथां रुठो ई रहिजी वञे। मथां रुठा ई रहिजी वञनि। जी जी। तव्हां कॾहिं कंहिंखे परचायो आहे, मतिलबु जेको तव्हां सां नाराज़ हुजे? बिल्कुलु बिल्कुलु, छो न परचाइण वेंदा आहियूं। कीअं परचाईंदा? छा चवंदा हुन? परचाइण वारो दोस्त हूंदा हुनखे परचाइण। हा जेको परचाइण वारो जहिड़ो दोस्त हूंदा हुनखे परचाईंदा आहियूं, जे असांजो कावड़जी वेंदो आहे। जे परचाइण न हूंदो आहे हथु पटे छॾींदा आहियूं। जेका तव्हां तंग हूंदा चवंदा आहियो भले सुठो थियो नाराज़ थी वियो। सुठो जान छुटियो हुनमें। भेण हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे कंदो हलां त मां तव्हांजो फैन आहियां। जेको ड्रामनि में तव्हां मां जेके ॿुधंदो आहे ड्रामा ॿुधंदो आहे, बादशाह ॾिसंदो आहे तव्हांजा ड्रामा ज़बरदस्त हूंदा आहिनि तव्हांजा। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। हेलो, कॉल कटिजी वई शायदि। सो वॾी महिरबानी आहे तव्हांजी, ऐं तव्हां सभिनी जे करे ई चवंदा आहिनि त हिकु नाचीज़ जेको माण्हू जेके केर बि न पियो सुञाणे, अॼुकल्ह सभु सुञाणींदा आहिनि। वाह वही दाबड़ो बि कोई आहे, मतिलबु नंढी आर्टिस्ट आहे। सो वॾी महिरबानी आहे तव्हांजी। ऐं मां ॾाढी मूंखे ख़ुशी थींदी आहे त जॾहिं मां पंहिंजे जॾहिं ॿियनि शहरनि में बि वेंदी आहियां उते मूंखे सुञाणींदा आहिनि। कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदा आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? ये शेर 60 में का जफर अली मरी। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अभी कहना पिया तव्हांजी दुआ आहिनि, तव्हां ॿुधायो। बसि मूंखे तव्हांजी दुआ आहे। जी हा। छा चवणु चाहींदव? सवाल ॿुधो आहे तव्हां? जी हा। छा जवाबु आहे तव्हांजी नज़र में हुनजो? मां सॼी मोबाइल चेंज कंदुसि, लेकिन मां हुनखे पंहिंजी सिम कान ॾींदुसि। सिम? जी हा, सिम कान ॾींदुसि हुनखे। हा, हाणे इहो जवाबु त न आहे। अच्छा, भला ॿियो कुझु ॿुधाईंदव तव्हां? जी हा, मुंहिंजो गानो डेडिकेट कंदुसि सरदार मरी साहब ऐं मोहम्मद मलूक मरी साहब खे। अच्छा। जेको विछड़ी वियो आ यार, ओ जेको विछड़ी वियो आ यार, निंद्र बि कोन थी अचे, ओ जेको विछड़ी वियो आ यार। ओ या विसरी हार सिंगार, ओ वया विसरी हार सिंगार, निंद्र बि कोन थी अचे, ओ जेको विछड़ी वियो आ यार। तुझी बाहुनि ते सुम्हंदो हुम हो, मत मिठड़ी निंद्र कंदो हम, तुझी बाह सिवा दिलदार, ओ तुझी बाह सिवा दिलदार, निंद्र बि कोन थी अचे, ओ जेको विछड़ी वियो आ यार। माशाल्लाह माशाल्लाह, असां तव्हांजे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। महिरबानी। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ऐं निंड बि कोन थी अचे, ऐं हिते ई जेको आहे सो असांखे थोरी निंड अचे थी। ब्रेक जो टाइम थी वियो आहे, सो जल्दी वेंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहो गुड इवनिंग। दुनिया ने ठुकराया है, बस तुमने अपनाया है। वेलकम बैक, वेलकम बैक, वेलकम बैक नाज़रीन। इहो कॾहिं कॾहिं जेको आहे मां सॉन्ग पंहिंजो चेक कंदी आहियां, आवाज़ु पंहिंजो चेक कंदी आहियां, त माना मुंहिंजो आवाज़ु हाणे थोरो चेंज थियो आहे न थियो आहे। सो बहरहाल ॾिसी करे ॿुधाइजो त माना आवाज़ु तव्हांजो चेंज थियो आहे या न थियो आहे। पर हिते जेके असांजा छोकिरा आहिनि इहे चवनि था तव्हांजो आवाज़ु चेंज न थियो आहे, तव्हांजो आवाज़ु उहो ई आहे। सो कॾहिं त सो कॾहिं त आवाज़ु जेको आहे सो चेंज थींदो। सो कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम।
हेलो, अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम अस्सलाम जी, केर पे ॻाल्हायो? अच्छा, नासिर बात कर रहा हूँ कोयटा से। कैसे हैं आप? ठीक है, बिल्कुल शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मैडम आप सुना, ठीक ठाक हो, खैर खैरियत है? अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक हूँ। अच्छा, आपने सवाल हमारा सुना, समझ नहीं, में आया? सवाल तो नहीं सुना, बस मैडम हम दूसरा ईवीटी खबर देख रहे थे, लेकिन बस बीच में आपका चैनल हमने वो देख लिया था, तो फिर उसको हमने ड्रॉप कर दिया, आपको देखने लग गए हैं सब मैडम। ओहो हो। अच्छा, हमने सवाल किया था कि मोबाइल जो हम यूज़ करते हैं उस मोबाइल में ऐसी कौन सी चीज़ है जो हर मोबाइल में होती है, जो गरीब के पास होती है उसके मोबाइल में भी होती है वो? अच्छा, इसमें ये अलार्म ही होता है हर मोबाइल में। जी, अलार्म ही होता है हर मोबाइल में। क्या होता है? अलार्म की बात कर रहा हूँ, अलार्म। अलार्म। जी जी। अच्छा, कुछ सुनाएंगे आप? नहीं, बस सुनाना तो नहीं है, बिल्कुल हम इसी तरह ही हमारा ये एवीटी पे लगता है क्या नाम है, टिकटॉक शो जो रज़िया सुल्तान करती है, तो हम उसको देख रहे थे, लेकिन वो आपने तो उसको क्रॉस कर दिया मैडम। क्या कर दिया? आप, मैं कह रहा हूँ कि एवीटी पे पश्तो ग्रुप प्रोग्राम लगता है दुबई से, जी, तो उसमें एक है रज़िया सुल्तान, वो जो प्रोग्राम करती है ना, हाँ हाँ, तो उसका भी हम प्रोग्राम शौक से देखते हैं, लेकिन जब आपका प्रोग्राम हमने देख लिया था तो माशाल्लाह बड़ा जबरदस्त प्रोग्राम है और माशाल्लाह बड़ी खूबसूरती हो, तो इस वजह से आपने उसको क्रॉस कर दिया। ओहो, थैंक यू सो मच, थैंक यू सो जी मच। मैडम, जी अच्छा, मैडम, कुछ जी सुनाएंगे, शेर व शायरी, कोई सॉन्ग नहीं नहीं, वगैरह? बस कुछ नहीं, बस हम इधर अभी कोयटा में मौसम बड़ा सर्द है, तो बस आपके प्रोग्राम एंजॉय कर रहे हैं, मेहरबानी, शुक्रिया। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, अपना ख्याल रखिएगा, थैंक यू। ज़बरदस्त। मां इहो ई ॻाल्हि कयां पई त जॾहिं बि कंहिं बि शहर में वेंदी आहियां त पोइ जेके बि असांजी मादरी ज़बान आहिनि उहे सभु मूंखे इज़त एतिरी ॾींदा आहिनि जो मां पोइ मूंखे कॾहिं कॾहिं महिल वरी ॾुख बि थींदो आहे, सोचींदी आहियां त अलाह साईं जेतिरी इज़त ॾिनी आहे या बख़्शे छॾिजांइ। सो हिते ख़ूबसूरत सॉन्ग जो टाइम थियो आहे, जल्दी वेंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहो गुड इवनिंग। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, वाह जो गानो हुयो। ऐं इन सां गॾु जेके बि असांजा कॉलर आहिनि ॾिसंदासीं त उन्हनि सभिनी जो जेको हुयो दिमाग़ केतिरो कमु थो करे। त कॉलर बसि था, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? गुलाम यासीन भुट्टो ॾेहरकी खां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अलाह शुक्र आहे, मां बिल्कुलु ठीकु आहियां। आऊं ॿुधायो, ठीकु आहियो? मां ठीकु आहियां। असांजो सुवालु ॿुधो आहे तव्हां? जी जी बिल्कुलु ॿुधो आहे। सुवालु आहे त मोबाइल मां कहिड़ी शइ आहे जेकी सभिनि में हिकु जहिड़ी आहे? जी, उहा आहे नंबर अखर आहिनि 0 1 2 3, इहे सभिनि मोबाइलनि में हिकु जहिड़ा आहिनि। उन खां अलावा उनखां अलावा ॿी शइ आहे, चेंज हूंदी आहे पर अक्सर इहो सही आहे मतिलबु। अच्छा, कुझु ॿुधाईंदो? जी जी, शाइरी ॿुधाईंदो। शेर ॿुधाईंदो? जी जी, सॉन्ग छो न? सॉन्ग अॼु गले में दर्द आहे, इन जे लाइ अॼु मतिलबु सॉन्ग छुटी ते आहे? जी जी बिल्कुलु। अच्छा, ठीकु आहे, ॿुधायो। तुझे इश्क हो खुदा करे, तुझे इश्क हो खुदा करे, कोई उससे तुझे जुदा करे, तेरे होठ हंसना भूल जाएं, तेरी आंखें पूर्णम रहा करें, उसे देख के तू रुक पड़े, उसे देख के तू रुक पड़े और नजर झुका के वो चला करे, तुझे हिजर की वो झड़ी लगे, तू मिलन की हर पल दुआ करे, तुझे हिजर की वो झड़ी लगे, तू मिलन की हर पल दुआ करे, तेरे ख्वाब बिखरे टूट कर, उन्हें कृषि कृषि चुना करे, तू नगर नगर फिरा करे, तू गली गली सदा करे, तुझे इश्क हो फिर यकीन हो, उसे तस्बीहों पे पढ़ा करे, मैं कहूँ इश्क ढोंग है, इश्क छूट है, तू नहीं नहीं किया करे, तुझे इश्क हो खुदा करे, कोई उससे तुझे जुदा करे। जी, मतिलबु हाणे तव्हां पिटियोसि था छा? माना वधो आहे था ॾियोसि? न न अहिड़ी ॻाल्हि न आहे, शाइरी आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे बसि। हुननि तव्हां त क़दुरु न कयो, तव्हां पिटियोसि आहे हुननि खे, बदुआ था ॾियो छा मतिलबु? अच्छा, कॉल कटिजी वई। ऐं ईअं थींदो आहे अक्सर करे, को माण्हू असांखे तकलीफ़ ॾींदो आहे, पोइ असां जेकॾहिं हुन सां पुॼी न सघंदा आहियूं पोइ हुनखे बदुआ ई ॾींदा आहियूं त भई ठीकु आहे, जेको असां सां थियो तोसां बि थिए। सो बहरहाल जेको आहे बदुआ ॾियणु सुठो अमल न आहे, छो त हुन सां ईअं थींदो आहे त अॻिले खे जेकॾहिं तकलीफ़ ईंदी आहे, जेकॾहिं तव्हांजी दिलि जे
को ख़ासि माण्हू आहे पोइ जेकॾहिं हुनखे तकलीफ़ थींदी आहे त पोइ ईअं सम्झो वरी तव्हांखे ई तकलीफ़ थींदी आहे छो त कॉलर मौजूदु आहे कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मोहम्मद असलम जगजन ॻाल्हायां पियो काड़े खां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु ठाक खरीद? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां। छा चवणु चाहींदव? मौजू जे बारे में तव्हां ॿुधाए रहिया जेको तव्हां चओ पिया त मोबाइल हर मोबाइल में हिकु शइ हूंदी आहे जेकी हर मोबाइल में इस्तेमालु होती आहे त उहा शइ हूंदी आहे जो सिग्नल हूंदा आहिनि हर मोबाइल में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि कंहिं में अप डाउन न हूंदा आहिनि हिकु जहिड़ा हूंदा आहिनि सिग्नल जो टावर जेको हूंदो आहे उहो हिकु जहिड़ो हूंदो आहे सभिनि में। अच्छा उन खां अलावा त सिम हूंदी आहे हर मोबाइल में हिकु ई हूंदी आहे। अच्छा नेटवर्क हूंदो आहे लेकिन सिम उन में हिकु ई ईंदी आहे। अच्छा जी जी ठीकु आहे। तव्हां छा ॿुधाईंदव असांखे? तव्हां शाइरी ॿुधाए था सघो? शाइरी ॿुधाईंदव? जी 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 ॿुधायो। ज़ुल्फ़ पंहिंजा संवारे रखिया थी वासीन जे कुलनि ते विहारे रखिया थी आशिकनि खे था हरारा ॾंगनि सबक तन खे सेखारे सघे। बसि ठीकु आहे। थैंक यू सो मच पंहिंजो ख़्यालु रखिजो। वॾी महिरबानी। ऐं ज़बरदस्त तव्हांजी शाइरी। ऐं मां इहो ई सवाल जेको आहे वरी तव्हांखे सभिनी खे ॿुधाईंदसि त असांजो जेको अॼु जो टॉपिक आहे जेको सवाल आहे उहो इहो आहे त मोबाइल जेकी आहे जेकी असां यूज़ कंदा आहियूं उन में हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेकी सभिनी जे मोबाइल में हूंदी आहे। मतिलबु जेकॾहिं ग़रीब आहे जंहिं वटि नंढो मोबाइल आहे पर सभिनी जे मोबाइल में उहा हिकु शइ लाज़मी हूंदी आहे। सो मां ॾिसंदासीं त जेके बि असांजा कॉलर आहिनि उन्हनि जो केतिरो ज़हन कमु करे थो ऐं उहो असांखे सही जवाबु ॾियनि था या वरी पोइ हिक ॿिए जो ॿुधी करे जेको जीअं हाणे कुझु माण्हुनि चयो सिम चयो कंहिं माण्हुनि चयो बैटरी चयो मतिलबु हर हिकु मां इहो ई त तव्हांखे चवंदी आहियां त तव्हांजी पंहिंजी राय हुजणु खपे त भई तव्हांजो पंहिंजो ज़हन छा थो कमु करे त माना पोइ तव्हां छा कंदा आहियो ॿिए जो ॿुधंदा आहियो पोइ चवंदा आहियो त भई ठीकु आहे इन ई जेको जवाबु ॾिनो उहो सही आहे। सो कॉलर मौजूदु आहे कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी। जी केरु पिया ॻाल्हायो? फरमान अली भुट्टो फ्रॉम डहरकी। जी फरमान छा चवणु चाहींदा? मसरत तमामु बहितरीनु अवांजो प्रोग्राम अवांजो हिकु सवाल रखियलु आहे त आई थिंक मोबाइल में सेम जेको आहे सो नंबर ई हूंदा आहिनि 0 खां 5 ताईं सेम हूंदा आहिनि हर मोबाइल में। अच्छा जी ऐं जेकॾहिं उहो न हुजनि त पोइ? अच्छा उहो न हूंदो लास्ट में मेंशन कजो त छा आहे छा न। ॿी ॻाल्हि त जेको आहे सो अगरि जेको फर्स्ट में जवाबु सही ॾिए थो त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त उनजो जेको आहे सो फर्स्ट वारे जो नालो मेंशन कंदा कयो लास्ट में त सुठो थींदो। इहो बिल्कुलु इहो असां ज़रूरु कंदासीं। अच्छा कुझु ॿुधाईंदो तव्हां असांखे? ओ कॉल कटिजी वई। ऐं जेके बि कॉलर आहिनि उहो थोरो जल्दी जल्दी जवाबु ॾियनि असांखे त असांजो जेको सवालु आहे सवालु बिल्कुलु आसान सवालु अथव त मोबाइल में उहा कहिड़ी शइ आहे। सो कॉलर मौजूदु आहे कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम यारी मदद अल्लाह अली मदद। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अदी अंसार को सब ॻाल्हायां अॼु मां क़ाइदाबाद आहियां भेण तो चयो अॻिते अचो न। ॾिसो भेनरुनि जो जेको हौसलो हूंदो आहे न भाइरनि जे लाइ उहो तरक़ी जी तरफ़ वेंदो आहे। हा भेण सुभाणे वरी सदर तरफ़ मलीर 15 ॾे अॻिते ईंदासीं इंशाअल्लाह। ॾिसो तरक़ी था कयो न मतिलबु गुलशन हदीद खां वरी तव्हां क़ाइदाबाद आहियो वरी मलीर ईंदव आस्ते 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 हिकिड़े ॾींहुं वरी फोन कंदव अदी असां दुबई वेठा आहियूं। आस्ते आस्ते एयरपोर्ट खां वरी सऊदी ॾे वेंदासीं भेण। तमामु जल्द वेंदासीं भेण इंशाअल्लाह। चाचो मुंहिंजो सऊदी में आहे जी तमामु जल्द वेंदासीं हुते बि चाचो चयो अच मां चयो हा ईंदुमि। ठीकु आहे। अच्छा असांजो सवालु ॿुधो आहे तव्हां? न भेण असां वटि बिजली कोन्हे अॼु मां थोरो ॿाहिरि निकितल आहियां क़ाइदाबाद संगत सां गॾु आहियां। अच्छा सवालु असांजो इहो आहे त उहा कहिड़ी शइ आहे मोबाइल में मोबाइल आहे न जेको असां घणो यूज़ कंदा आहियूं त मोबाइल में उहा कहिड़ी शइ आहे जेकी सभिनी मोबाइल में हूंदी आहे। उहा हिकु शइ सभिनी जी मोबाइल में हूंदी आहे। उहा नंढे मोबाइल में बि हूंदी आहे जेके वॾा मोबाइल आहिनि उन्हनि में बि। उहा भेण बैटरी हूंदी आहे बैटरी। बैटरी त चेंज हूंदी आहे न उहा हिकिड़ी शइ आहे मतिलबु उहा हिकु सभिनी में हूंदी आहे। उहा हिकु जहिड़ी आहे। एलसीडी हूंदी आहे भेण एलसीडी। सिम 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 हूंदी आहे वरी सिम हूंदी आहे। हा भेण। अच्छा छा ॿुधाईंदो कुझु ॿुधाईंदो?
हा गानो मुंहिंजो ॿुधायां थो मुंहिंजा दोस्त ॾिसनि पिया दुबई शारजा में रोज़ी खान खोसो जी। मुंहिंजो चाचो सऊदी में ॾिसे पियो मुर्तज़ा खोसो अली अजीज़ खोसो ऐं सलेमान खोसो ऐं मनीर खोसो तोखे सलाम ॾे पियो सऊदी में वेठा आहिनि मुंहिंजा सोट। अच्छा भला इहे सभु तव्हांखे बैलेंस कराए ॾींदा आहिनि छा तव्हां कॉल कयो पाण? न भेण असां पाण होटल जो पैसो कमाए पाण विझराईंदा आहियूं भेण त भेण। जी जी हा ॿुधायो। ओ नथी लॻे दिल के कमकार में पातल आया पिरी के जार में पर जन त उॾामी अचां तुंहिंजो घर बि क़ैद मिसल आहे छा कयां कंहिंसां दिलि अटकियल आहे। हलो दी अदा बसि अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। ठीकु ठीकु महिरबानी। ठीकु आहे थैंक यू सो मच पंहिंजो ख़्यालु रखिजो। ऐं हिते ई जेको आहे सो सॉन्ग जो टाइम थी वियो आहे असां वेंदासीं जल्दी ऐं जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहो गुड इवनिंग। तो सजॾहिं मिलां तोखे ॾाढो वणा पाण खे तुंहिंजे लाइ पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो ठाहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। ज़बरदस्त सॉन्ग ऐं ज़बरदस्त सॉन्ग सां जेके बि असांजा कॉलर आहिनि उहे सभु जेके आहिनि ॾाढा लाजवाब आहिनि। ऐं हिते जेको आहे सो कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे जल्दी वेंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहो गुड इवनिंग। वेलकम बैक नाज़रीन। ऐं जेके बि असांजा कॉलर हुया सभिनी जेको आहे ज़बरदस्त पंहिंजे हुन चवंदा आहिनि त कोशिशि ज़रूरु कई त भई हीअ सवाल जो जवाबु आहे पोइ कंहिंजो सवाल जो जवाबु अञा ताईं जेको आहे जेको असांजो शो जो हाणे त टाइम पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ अची रहियो आहे त इन ताईं कंहिं बि सही जवाबु न आहे ॾिनो त हुनजो जवाबु आख़िर आहे छा। ऐं असांजो जेको सवाल हुयो सवाल इहो त मोबाइल जेकी असांजा कॉलर पहुचो त कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो? जी मैडम मां सजाद हुसैन ॻाल्हायां पियो अबचूकी बलोचिस्तान खां। जी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। असांजो सवाल ॿुधो तव्हां? अचे थो जवाबु तव्हांखे? जी सवाल जेको असां कयोसीं उनजो जवाबु अचे थो तव्हांखे? सवाल ॿुधो आहे? मैडम असल में तकरीबन कुछ 15 मिनट पहिरियां मूं तव्हांजी जेको आहे प्रोग्राम अटेंड की लेकिन बिलावल साहब जो लाइव हले पियो शो इन जी वजह खां तव्हां शायदि कुझु शॉर्टकट में जेको आहे सो हले वियो होॾां। अच्छा सवाल असांजो इहो आहे त असांजो जेको मोबाइल आहे मोबाइल जेको यूज़ कयूं था उन में हिकिड़ी शइ कहिड़ी आहे जेकी सभिनी जे मोबाइल में हूंदी आहे? मतिलबु नंढे मोबाइल में बि हूंदी आहे सभिनी मोबाइलनि में हिकिड़ी शइ हूंदी आहे उहा चेंज नथी थी सघे। जी हिकिड़ी शइ हूंदी आहे हिकिड़ी शइ हूंदी आहे उहा सभिनी जे मोबाइल में हूंदी आहे उहा चेंज नथी थी सघे। अच्छा उहा चेंज न थींदी आहे? जी उहो त पासवर्ड थी सघे थो मैडम। पासवर्ड त चेंज करे सघूं था न। उहा हिकिड़ी शइ सभिनी जे मोबाइल में हूंदी आहे उहो मोबाइल वारा बि चेंज नथा करे सघनि जेके मोबाइल ठाहिनि था। अच्छा उहे बि चेंज नथा करे सघनि? उहे बि चेंज नथा करे सघनि। पोइ हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांखे अचे थो जवाबु? त पोइ सवली सिंधी में जी चवंदा आहिनि कुझु तव्हां पहलू ॿुधायो जेके थी सघे थो मां एड्रेस करे वठां। न ईअं वरी कीअं? अच्छा तव्हां कुझु ॿुधाईंदो शेरो शाइरी सॉन्ग वग़ैरह ॿुधाईंदो? मैडम शेरो शाइरी में त ख़ासि दिलचस्पी न आहे लेकिन तव्हांजे लाइ मां ॿ टे अल्फाज़ चवणु चाहींदुसि जी जेकॾहिं तव्हां पंहिंजो ओरिजिनल नालो शो कंदव त। मुंहिंजो ओरिजिनल ई वहीदा आहे वहीदा आपड़ो। वहीदा आपड़ो माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह तव्हांखे सलामत रखे। थैंक यू सो मच। हेलो 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 जी 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 हा मां तव्हांजे लाइ हिकु शाइर चवंदुमि कुझु शॉर्टकट लफ़्ज़नि में लेकिन पहिरियां मुंहिंजी फरमाइश तव्हां ॿुधी छॾो शायदि तव्हां टाइम जी कमी आहे छो त पंहिंजो तुफ़ैलदी संजराणी जो जेको आहे सॉन्ग प्ले कजो सोना लगदे अली वाला। जी जी हाँ। आसमान पे एक सितारा है जी वहीदा बलोच कितना प्यारा है। थैंक यू सो मच वहीदा आपड़ो। वॾी महिरबानी आहे तव्हांजी ऐं तव्हांजी कॉल करण जी वॾी महिरबानी। ऐं ईअं ई जेको आहे जेके बि असांजा कॉलर आहिनि किन बि कंहिं हिकिड़े बि असांखे सही जवाबु न ॾिनो आहे। छा कजे शो जो टाइम बि ख़तमु थियण वारो आहे। शो जो टाइम बि ख़तमु थियण वारो आहे ऐं असांजा जेके बि कॉलर आहिनि
उन्हनि सभिनी जेको आहे कंहिं बि असगर बि मूंखे सही जवाबु न ॾिनो आहे, वॾी ॻाल्हि इहा आहे, मतिलबु उनखे बि नथो अचेव, माना इहो कमाल थी वियो, उनखे बि नथो अचे उनखे बि नथो अचे हिन जो जवाबु। सो जेके बि असांजा कॉलर आहिनि ऐं ॾिसंदासीं लास्ट जेकॾहिं असां कॉल वरितीसीं त पोइ उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदसि त हिन जो जेको आहे सही जवाबु जेको आहे उहो छा हुयो। सो ॾिसंदासीं त असां वटि जेके हाणे जेको लास्ट कॉल बचियो आहे, वरी पोइ उन खां पोइ जेको आहे वरी असांजी थींदी मंडे ते मुलाक़ात, ऐं मंडे ते वरी असां कंहिं सुठे टॉपिक ते तव्हां सां गॾु हूंदासीं। सो कॉलर मौजूदु आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी छा हाल आहे? मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? सवाल जो जवाबु अचे थो तव्हांखे? जी जी। छा जवाबु आहे तव्हांजो? बालादी खां गुलाम शाह मीर बालादी पियो ॻाल्हायां। सुवाल आहे त हिकु जहिड़ी बैटरी हूंदी सभिनि में गॾु? बैटरी? जी जी। ठीकु आहे, कुझु ॿुधाईंदव सॉन्ग या को शेरो शाइरी? हा जी। तुंहिंजी दिलि तां लही वियासीं, हा वारी घर जियां रही वियासीं, कानो ख़ुशी का रास अचे थी, असां ॾुखनि सां ठही वियासीं। बसि इहो ई सही आहे, तव्हां ॾुखनि सां ठहियलु हुजो। महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। ऐं जेको आहे लास्ट जेको असांजो कॉलर हुयो उन्हनि खे बि जवाबु न आयो, त असांजे जेके बि सभिनी जो जेको मोबाइल हूंदो आहे उन में हिकिड़ी जेकी शइ हूंदी आहे उहो हूंदो आहे टाइम। टाइम हर मोबाइल में हिकु जहिड़ो ई हूंदो आहे, उहो चेंज नथो थी सघे। सो पंहिंजे वक़्त जो क़दुरु कंदा की वक़्तु ॾाढो क़ीमती आहे, ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त वरी मंडे ते ज़रूरु मिलंदासीं। पंहिंजी दुआउनि में असांखे यादि रखिजो। पाकिस्तान ज़िंदाबाद।